नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के ठुल शहर का ख़बर ॾींदा आहियूं। ठुल में अॼु साफ़त के हवाले से तालका अवामी प्रेस क्लब ठुल के सदर अल्लाह बख्श नोनाणी, डिप्टी जनरल सेक्रेटरी गुलाम नबी बलोच, उहदेदार चेयरमैन हुसैन बख्श, जनरल सेक्रेटरी AG बुर्डो, नायब सदर नबी बख्श बलोच, प्रेस सेक्रेटरी गुल बलोच ऐं ॿियनि चयो आहे त साफ़त अज़ीम पेशवा जंहिंजी विख विख ते कंडा विछायल आहिनि, हर विख ते पंहिंजे पाक पेशे खे निभायो वेंदो। अबोज जे बेपहुचनि जो आवाज़ बणिजी आला एवणनि ताईं पहुचाए डुबियल आवाज़ जो सहारो थी हुकुमराननि ताईं पहुचाइण असांजो अवलीन कमु आहे। वधीक चयो त असीं विख विख ते लुटेरनि खे वाक़ो करे करप्शन ख़िलाफ़ जाखोड़ी करे उन्हनि खे पंहिंजे अंजाम ते पहुचाए ग़रीब अवाम जो सहारो थी कलम जी ताक़त सां उन्हनि जे आवाज़ बणिजे उन्हनि जे आवाज़ खे दबजण न ॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।